नाज़रीन, रमज़ान जे भलारे महीने जे ख़ूबसूरत प्रोग्राम अफ्तार विद स्टार संगत मां या तव्हांजी होस्ट गज़ल असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में कराईंदासीं सिंध जे सुहिणे आर्टिस्टनि सां मुलाक़ात। पर जॾहिं बि रखियो त मुंहिंजे घर वारनि हुनजी रोज़ा खुशाई कई हुई। 13 साल खां पोइ जॾहिं हू मेच्योर थो थिए पोइ हुन ते पंहिंजे लेखे फर्ज़ थी थो वञे। बॉडी जो बि रोज़ो आहे, असांजी अखियुनि जो रोज़ो आहे, मगर मां नथी ज़रूरी सम्झां कि पंहिंजो रोज़ो टोड़ियूं। Allah